हिंगोर जहां ख़बर शामिल कंदासीं। सहाफ़ी इताद खेरपुर जे वफ़द जी SSP खेरपुर सां मुलाक़ात, सहाफ़ियुनि सां थियल नाइंसाफ़ियुनि ऐं सहाफ़ियुनि जूं थियल चोरियूं फुरियूं ऐं ॿियनि मामलनि बाबति ॻाल्हियूं। SSP खेरपुर पारां सहाफ़ियुनि जा जाइज़ मसइला हल करण जी ख़ातिरी सहाफ़ी इताद खेरपुर जे चेयरमैन गुलाम हुसैन चांग, सदर जमाल महमूद खोड़ो, सूफ़ी यासीन राजपर, हुसैन बख्श कुबर जी अॻुवाणी में वफ़द SSP खेरपुर ज़ुबैर नज़ीर शेख सां मुलाक़ात करे खेसि ज़िले जे सहाफ़ियुनि सां थियल नाइंसाफ़ियुनि, सहाफ़ियुनि जूं चोरी थियल मोटरसाइकिलनि सां कूड़नि केसनि दाख़िल करण बाबति तफ़सील सां ॻाल्हियूं कयूं वयूं। सहाफ़ी इताद जे अॻुवाणनि खेसि ॿुधायो त सहाफ़ी इताद खेरपुर ज़िले जे सहाफ़ियुनि जी नुमाइंदा तंज़ीम आहे। जेकॾहिं सहाफ़ियुनि जा जाइज़ मसइला हल न थींदा त सख़्तु एहतिजाज कंदासीं। जंहिं ते SSP खेरपुर ज़ुबैर नज़ीर शेख सहाफ़ी इताद जे वफ़द खे यकीन ॾियारियो त सहाफ़ियुनि जा जाइज़ मसइला हल कया वेंदा ऐं सहाफ़ियुनि सां नाइंसाफ़ी न थींदी। जिन बि सहाफ़ियुनि जा मसइला आहिनि उहे अवलियत जी बुनियाद ते हल कया वेंदा।